बिचा पीपल्स पार्टी जे अॻुवान ऐं पीर ऑफ बिचा सैयद अहसन अब्बास शाह लतीफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे ऐं पार्टी जा वर्कर बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में मुतहद आहिनि। हुन चयो त 18 अक्टूबर ते हैदराबाद में जलसो तारीख़ी हूंदो, लखे माण्हू जलसे में शरीक थींदा। हुन चयो त मखदूम ख़ानदान जी क़यादत में हैदराबाद जलसे में भरपूर शिरकत कंदासीं। सिंध हुकूमत बहितरीन अंदाज़ सां अवाम जी ख़िदमत करे रही आहे। मटियारी ज़िलो पीपल्स पार्टी जो क़िलो आहे। सिंध जे अवाम हर दौर में पीपल्स पार्टी जी क़यादत ते एतमाद कयो आहे ऐं साथ ॾिनो आहे। हैदराबाद जे जलसे में मखदूम ख़ानदान जे वली अहद मखदूम महबूब ज़मा जी अॻवानीअ में ज़िले जो अवाम भरपूर शिरकत कंदो। बिशाह जी नगरी में मखदूम हाउस जे सहकार सां सभिनी मोहलनि में तरक़ियाती कम जारी आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते प्योर ब्लॉक जो कमु हली रहियो आहे। बिशाह वासियुनि जा समूरा बुनियादी मसइला हल कंदासीं। हुन चयो त असांजे ख़ानदान हमेशह पीपल्स पार्टी ऐं मखदूम हाउस जो साथ ॾिनो आहे, जेको सिलसिलो हमेशह जारी रहंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जो हक़ीक़ी लीडर आहे, जेको वफ़ाक़ ऐं अवाम जी बुनियादी मसइलनि तोड़े मुल्की मफ़ाद लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे।